बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां सलाउद्दीन नवानी सीरिया सिंधी थाट्स क्लास नंबर 43 आहे। इन जे अंदरि सब्ट्रैक्शन पढ़ंदासीं। जीअं एडिशन में ॿ शयूं पढ़ियूंसीं, सिंपल एडिशन ऐं प्लस में नंबर लाइन ते रिप्रेज़ेंट करणु एडिशन खे। ईअं ई असां हिन वीडियो जे अंदरि असीं सिंपल सब्ट्रैक्शन पढ़ंदासीं इंटीजर जे अंदरि ऐं उनखे नंबर लाइन ते शो करण बि सिखंदासीं। सोचो त स्टार्ट कयूं था पंहिंजे क्लास। हाणे सब्ट्रैक्शन आहे। सब्ट्रैक्शन में मूं तव्हांखे पहिरियों बि चयो त हिन में हीउ जेको लफ़्ज़ आहे फ्राम, इन जी हिकिड़ी अहमियत आहे, उहो हीअं आहे, चए थो सब्ट्रैक्ट +2 फ्राम +5। त जेको फ्राम हूंदो आहे पहिरियों असां उहो वांगुरु रखंदा आहियूं। जॾहिं फ्राम कंहिं +5 मां जंहिं कट थिए थो उहो पहिरियों रखंदासीं। +5 उहो वांगुरु आहे जंहिं कट थींदो छा, +2। त हाणे जॾहिं सब्ट्रैक्शन असां इंटीजर जे अंदरि था पढ़ूं ऐं हिते सिंबल्स जी रांदि हले थी, जेका असां एडिशन में बि सिखी आया आहियूं, त तव्हां छा कंदव, जॾहिं बि इंटीजर में सब्ट्रैक्शन कंदव त जेको कट थिए थो उन जी निशानी अपोज़िट करे छॾींदव, यानी -2 थींदो। हूअं छा कयूं आहे, असां अगरि एडिशन हुजे हा त +5 +2 रखूं हा, पर कट में जेको कट थिए थो, यानी ईअं खणी चवां, अगरि तरतीब में रखियलु आहे त पोएं अंग जी निशानी तब्दील थींदी। जे अगरि हिन फ्राम वारे फॉर्म में लिखियलु आहे त जेको कट थिए थो उन जी निशानी तब्दील थींदी। त हिन जो जवाबु थींदो +3। हाणे असांजे साम्हूं इहा कंडीशन अची वई। ॿी कंडीशन इहा ईंदी त अगरि मां तव्हांखे चवां थो -7 + 6, त हिन कंडीशन खे तव्हां कीअं डील कंदव। ऐं तव्हांखे चयो बि सब्ट्रैक्शन वञे त तव्हां यादि रखो त पोएं अंग जी सिंबल चेंज करणी आहे, यानी कीअं -7 ऐं -6। छो त असां सब्ट्रैक्शन था कयूं। सब्ट्रैक्शन में तव्हांखे छा चयूं त हिन फॉर्म में जॾहिं बि लिखियलु हुजे त पोएं अंग जी सिंबल चेंज कंदो। अगरि हिन फॉर्म में लिखियलु आहे त असांखे जेको सब्ट्रैक्ट जे भरिसां अंग लिखियलु आहे उनजी निशानी तब्दील करणी आहे। सो असांखे हिन जो जवाबु छा मिलंदो, -13। इहो असांजो जवाबु आहे। ॿियो असांखे मिलंदो आहे -8 माइनस कयो -5, यानी विच ते असांखे कहिड़ी निशानी मिली आहे, सब्ट्रैक्ट जी। ऐं हिते बि अंदरि माइनस आहे, हिते बि अंदरि माइनस आहे, पर असां ॾिसंदासीं हिन निशानीअ खे, त इहा निशानी असांखे छा थी चए, चए थी सब्ट्रैक्ट कयो। हाणे हिन खे त तव्हां साॻियो ई लाहे अचो, -8। हाणे हिन निशानीअ खे जॾहिं हिन सां ज़र्ब कंदो त छा जवाबु ईंदो, +5 लाहे अचो। तव्हां हिकिड़ी ॻाल्हि नोट कई त असां जॾहिं ब्रैकेट में लिखूं था त हिन निशानीअ खे हिन सां जॾहिं ज़र्ब था कयूं त ॾिसो आख़िरी अंग जी निशानी तब्दील थी वई आहे। अचो ॿियो मिसाल ॾियां तव्हांखे। अगरि मां चवां -8 -5 ऐं तव्हांखे मथां चवां त हिनखे सब्ट्रैक्ट कयो, त मां तव्हांखे छा चयुमि त पोएं अंग जी निशानी तब्दील कयो, यानी कीअं -8 + 5 ईअं रखो। हिन निशानीअ खे हिन सां ज़र्ब थियण खां बाद में ॾिसो त हीअ बि तब्दील थी वई, यानी सिंपल लिखियलु हुजे त पोएं अंग जी निशानी तब्दील कयो, फ्राम में अचे त हिन जी निशानी तब्दील कयो, ऐं ब्रैकेट में अचे त निशानियुनि सां ज़र्ब कंदो, त साॻी कंडीशन में असां पुॼी वेंदासीं जेका असां बार बार लर्न करे रहिया आहियूं। त हाणे अची वियासीं, जॾहिं निशानी तब्दील थी वई त सम्झो त हिन ते सब्ट्रैक्शन वारो हक़ु अदा थी वियो। पोइ छा कयूं, पोइ असां निशाननि जो एतिराम कंदासीं। कीअं त हिन ते कर्ज़ु 8 रुपया आहे, पया पंहिंजा 5 रुपया अथसि, त जवाबु ईंदो -3। उन खां बाद में यानी असांखे एडिशन में बि कर्ज़ जो ऐं पंहिंजनि पैसनि जो मतिलबु हिसाब किताब रखिणो आहे, सब्ट्रैक्शन में बि। पर सब्ट्रैक्शन तब्दीली कहिड़ी थी आणे, उहा इहा तब्दीली थी आणे त पोएं अंग जी निशानी तब्दील कयो। इन सां छा थो थिए, तव्हां सब्ट्रैक्शन वारी दुनिया में था थी वञो, यानी इहो हुनजो हक़ु अदा थी वियो। उन खां बाद में वरी साॻियो ई कमु, कहिड़ो, निशानियुनि जो एतिराम, ऐं उन्हनि कंडीशन खे साम्हूं रखंदे तव्हां हिनखे हल कंदो। हाणे हिकिड़ो मां एग्ज़ाम्पल खणां थो, ॾिसां त तव्हां हुनखे हल करे वञो था। मां तव्हांखे चवां थो सब्ट्रैक्ट +4 फ्राम -16। हाणे तव्हांखे करिणो छा आहे हिन कंडीशन में, तव्हां ॿुधाईंदव मूंखे हिन में छा करिणो आहे। मूंखे सभ खां पहिरियों कमु त इहो करिणो आहे त हीउ अंगु जेको जंहिं कट थिए थो उहो पहिरियों रखिणो आहे, ठीकु। उन खां पोइ जेको कट थिए थो उनजी निशानी अपोज़िट करणी आहे, मटाइणी आहे। असांखे जवाबु -4। हाणे जॾहिं इहो असां करे ईंदासीं न, वरी साॻियो ई फार्मूलो कहिड़ो, त 16 रुपया कर्ज़ु हुयो, वरी हिन ते 104 रुपया कर्ज़ु आहे, त असांजो जवाबु छा ईंदो, -20। हे असांजो जवाबु आहे। उमेदु आहे त हे जेको सिंपल सब्ट्रैक्शन वारो ट्रेडिशनल मेथड आहे, इहो तव्हांखे अची वियो हूंदो। सो हाणे असां नंबर लाइन ते सब्ट्रैक्शन करणु सिखंदासीं। हाणे असांखे हिकिड़ो नंबर मिलियलु आहे +7 - 2, पर असांखे ख़बर आहे त इहो सब्ट्रैक्शन में चए थो, ऐं ॿी कंडीशन कहिड़ी थो ॾे, नंबर लाइन ते कयो।
त हिन जे अंदरि बि नंबर लाइन में जेको असां एडिशन में रूल सिखी आयासीं, पहिरियों तव्हां पहिरें अंग सां उहो कमु कयो जेको असांखे करिणो आहे। कहिड़ो? त 7 स्टेप ओरिजिन खां हिन तरफ़ वेंदासीं। छो? हाणे तव्हां ॾिसंदो मुंहिंजो ओरिजिन सोढ़ो थी वियो आहे, यानी मां हिते जेको आहे न नेगेटिव अंग 9 लिखिया, छो त मूंखे पॉज़िटिव अंग इलाही वॾो मिलियल आहे, हिन जे करे मां बसि हिकिड़ी साइड ठाहे छॾी आहे नंबर लाइन खे। सोचो असां 7 स्टेप वेंदासीं पॉज़िटिव वारे पासे ॾे, छो त हिन डायरेक्शन अॻ में ॾिनी आहे। 1 2 3 4 5 6 7 7 ते पुॼी वियासीं। छा हाणे 2 दफ़ा पोइ ते मोटऊं? न, कॾहिं बि न। छाजे करे? सब्ट्रैक्शन आहे न। सब्ट्रैक्शन में छा करिणो आहे? पोएं अंग जी निशानी ऑपोज़िट करे छॾिणी आहे। ईअं न कंदासीं असां वरी उहो पोइ ते त मोटंदासीं पर दरपदर थींदासीं, छो त प्लस न आहे, असांखे सब्ट्रैक्शन मिलियल आहे। इन जे करे हिन जी निशानी चेंज था कयूं। असां कईसीं पोएं अंग जी निशानी ते चेंज, त इहा प्लस थी वई। असांखे अञा अॻिते वञिणो आहे। 1 2 यानी असांखे +9 जवाबु मिलियो। हीअ असांजो आंसर आहे। हाणे ॾिसो 7 ऐं 2 ट्रेडिशनली बि 9 था थियनि ऐं असांखे जवाब बि 9 मिलियो आहे। हाणे सिर्फ़ु तव्हां हैरान थींदा हूंदो त सर असां पढ़ूं सब्ट्रैक्शन था, वरी हिते ई जोड़ कयोसीं। सब्ट्रैक्शन में करिणो छा आहे? जस्ट असांखे निशानी तब्दील करणी आहे। कहिड़े अंग जी? उहो मां तव्हांखे 3 दफ़ा वाज़े ॿुधाए चुको आहियां त अगरि ख़ाली मिलनि था त पोएं अंग जी, फिराम वारी फॉर्म में मिले थो त सब्ट्रैक्ट जे भरिसां जेको अंग हुजे उन जी, ऐं हिन फॉर्म में मिले थो त पहिरियों तव्हां पहिरें अंग खे खणी अचो, उनजो मसइलो हल कयो ऐं उनखां बाद में ॾिसो जेको पोयों अंग आहे उनजी निशानी तब्दील करे उन हिसाब सां वञो। मिसाल कीअं? अगरि प्लस में मिलियल हुजे हा ऐं पोइ असां माइनस कयूं था त पोइ 7 खां 2 क़दम पोइ ते अचूं हा। सो अहिड़े क़िस्म जूं कंडीशन्स असांखे अचणियूं आहिनि सब्ट्रैक्शन में। बसि करिणो छा आहे? असांखे निशानियुनि खे फॉलो करिणो आहे ऐं निशानी तब्दील करणी आहे। हाणे असांजे साम्हूं हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल मिलियो आहे जंहिंजे अंदरि चयो अथनि -6 -2 आहे सब्ट्रैक्शन करणी नंबर लाइन ते आहे। त पहिरियों कमु असां कहिड़ो कंदासीं? ज़ाहिरी ॻाल्हि आहे नंबर लाइन ठाहींदासीं। नंबर लाइन ठाहिण लाइ असांखे सभ खां पहिरियां ओरिजिन, हाणे पहिरियों अंगु ई नेगेटिव आहे ऐं -6 आहे। हाणे तव्हां सम्झी विया हूंदो त असांखे 6 क़दम पोइ ते जो हटिणो आहे, त असांखे 7 8 नंबर ठाहे छॾिणा आहिनि, यानी -1 -2 -3 -4 -5 -6 -7। हेॾे पॉज़िटिव आहे +1 +2 ठाहे था छॾियूं, बाक़ी हिनखे बंदि था कयूं। अचो हाणे ओरिजिन खां 6 क़दम अचो काॾे? नेगेटिव वारे पासे, यानी पहिरें अंग जो इहो कमु करिणो ई करिणो आहे। अचो 1 2 3 4 5 6 असां पहुची वियासीं। हीउ पूरो थी वियो। हाणे ॾिसो हे पोयों अंगु आहे। पोयों अंगु आहे त यानी छा करिणो आहे? असांखे हिन निशानी चेंज करणी आहे। हिन जे करे अगरि एडिशन हुजे त पोइ त असां ॿुधूंसि बि न। हिन जी निशानी तब्दील कईसीं। हाणे 6 खां कहिड़े तरफ़ वञिणो आहे? 2 क़दम। ओ हीअ निशानी हाणे असांजी सम्झो त पोइ कटिजी वई। हीअ असां ते इम्प्लीमेंट थींदी प्लस जी। 2 क़दम अॻिते अचो। 1 2 जवाबु आयो -4। सो आई होप त तव्हांखे सब्ट्रैक्शन ऑन नंबर लाइन ऐं आम तरह सां जेका असां सब्ट्रैक्शन कंदा आहियूं उहा बि तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। होमवर्क तव्हांजे साम्हूं आहे, होमवर्क खे हल कयो, इंजॉय कयो मैथमेटिक्स जी क्लासिस खे। सो इंशाल्लाह वरी मिलंदासीं नए क्लास में। तेसिताईं गॾिजो सिंधी थाट सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।